27वीं आईनी तरमीम जे मंज़ूरी लाइ सेनेट जो इजलास जारी। 27वीं आईनी तरमीम जो मुसवदो सेनेट में पेश कयो वेंदो। एजेंडा मूजिब 27वीं आईनी तरमीम ते कानून ऐं इंसाफ़ बाबति स्टैंडिंग कमेटी जी रिपोर्ट ऐवान में पेश कई वेंदी। सेनेटर फारूक एच नाइक 27वीं आईनी तरमीम ते स्टैंडिंग कमेटी जी रिपोर्ट पेश कंदो। कानून वारो वज़ीर आज़म नज़ीर तारड़ तरमीमी बिल मां मंज़ूर कयल ऐवान में पेश कंदो। सेनेट ऐं क़ौमी असेंबली जे कानून ऐं इंसाफ़ बाबति गॾियल पार्लियामेनी कमेटी गुज़िरियल ॾींहुं तजवीज़ कयल आईनी तरमीम जे मुसवदे मंज़ूर ॾिनी ऐं 49 तरमीमुनि खे शिकवार मंज़ूर कयो वियो। हुकूमत के आईनी तरमीम के बे भाङे ते 3 अक्सरियत सां मंज़ूरी लाइ सेनेट में 44 ऐं क़ौमी असेंबली में 224 वोट घुर्बल। सेनेट के 94 रुकनी ऐवान में पीपुल्स पार्टी 26 वोटन सां ज़र फुर्सत, नून लीग 21 मेंबरनि सां बे नंबर MQM ऐं ENP जा 3 मेंबर, नेशनल पार्टी, मुस्लिम लीग काफ ऐं 6 आज़ाद मेंबर बि हुकूमत सां गॾु। PTI 22, JUI 7, MWM ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल जो हिकु सेनेटर अपोजिशन में हिस्सो। सेनेट में अपोजिशन मेंबरनि जो अघु 31 ठही वियो। 336 मेंबरनि ते ॿधल क़ौमी असेंबली जे ऐवान में 10 सीटूं ख़ाली पियल। आईनी तरमीम लाइ 224 मेंबरनि जी हिमायत घुर्बल। हुकूमती इत्तेहाद के पीपुल्स पार्टी समेत हिन वक़्तु 237 मेंबरनि जी हिमायत हासिल। अपोजिशन बेंचनि ते 99 मेंबर मौजूद। कराची के इलाइक़े क्लिफ्टन में तेज़ रफ्तार गाड़ी फुटपाथ ते सुतल माण्हुनि मथां चढ़ी वई। 2 ॼणा जी भाड़जी फौत, 4 ॼणा ज़ख़्मी। दरगाह अब्दुल्ला शाह गाज़ी वेझो तेज़ रफ्तार गाड़ी ड्राइवर के कंट्रोल मां निकिरी फुटपाथ ते सुतल माण्हुनि मथां चढ़ी वई। हादसे के नतीजे में 2 ॼणा जी भाड़जी मौके ते फौत, 4 ॼणा ज़ख़्मी। हादसे बाद फौतिन जा लाश ऐं ज़ख़्मी जनाइज़